सतनाम वाहेगुरु। श्लोक मिला चौथा। धन गुरु रामदास साहिब जियो। सफलवा की सेवा कयो मेरे सदाई। जो निंदा करे सतगुर पूरे की। जो निंदा करे सतगुर पूरे औखा जग में होया। नरक घोर दुख है ओथे पकड़ होया। कूक पुकार को न सुने ओ बलद कर नित भल के उठ प्रभ जोया। सतनाम श्री हरे सतनाम श्री हरे। हर वेखे सुने नित सब जग सब कुछ दू। किछ गुणा न होया जैसा बीजे सोलने जया पुरब किने बोया। गुरु प्यारे साध संगत जी प्रेम सां जपो सतनाम श्री हरि। बाणी चौथी पातशाह धन गुरु रामदास साहिब। जो निंदा करे सतगुरु पूरे की सो औखा जग में होया। जिते जिते दाता जी रूहानी शक्ति आहे। गुरु जो दर हुजे चाहे ॿियो कोई पंथ हुजे या देव स्थान हुजे। असांखे कंहिं बि सतगुरु जे दर जी निंदा न करणी खपे। असां भली गुरु नानक जा शेवादारी आहियूं। असां ईअं न सोचो कि असां केॾे न वेंदा आहियूं कंहिंखे न मञींदा आहियूं। न, असांजो सभिनि जो असांजो कमु आहे कि सभिनि खे नमस्कार करणु ॾंडोत प्रणाम करणु। हर पंथ में सतगुरु जी जोत आहे। पंथ जी उपज कीअं थी आहे? सतगुरु जी जोत सां। तिन करे अगरि असां कंहिं पंथ सां बि जुड़ियल आहियूं त कंहिं पंथ जी निंदा न करणी खपे। न ही सतगुरु जे दर सां भेदभाव करणु खपे। हर जगह ते सतगुरु खुद विराजमान आहिनि। जेको निंदा करे तो उन लाइ गुरु महाराज ने वचन बख्शिश कयो। जो निंदा करे सतगुरु पूरे की औखा होए होए औखा जग में होया। गुरु महाराज चवंदा आहिनि जीअण ॾाढो ॾुखियो थी वेंदो आहे। ऐं बरोबर सची ॻाल्हि आहे। अगरि असां कंहिं दर जी निंदा कंदासीं या पंथ जी निंदा कंदासीं या भेदभाव कंदासीं त असांजा ॿार बि भेदभाव करणु सिखंदा। तिन करे असांखे ध्यानु ॾियणो आहे कि हर जगह सतगुरु आहे। हर जगह वो ही विराजमान आहे। छोकी असां चवंदा आहियूं न परमात्मा हिकु आहे। परमात्मा हर जगह ते हिकु ई आहे। ये सोन मां अनेक प्रकार जा जेवर ठहंदा आहिनि। ठीक उन आधार ते सोन सोन ई हूंदो आहे। परमात्मा भी हिकु ई आहे। हे जेवर आहिनि उन्हनि जा। औखा जग में हुया ॾाढो ॾुखियो जिंदगी गुज़ारी। नर्क घोर दुख खूद ओचे पकड़ ओए हुया। केतिरी उनखे तकलीफ़ सहन करणी पवंदी आहे। अनेक प्रकार जो दुख उनखे संभालणो पवंदो आहे। कूक पुकार को न सुने वो पुकारींदो रहंदो कि मूंखे बचायो पर उनखे ख़बर ई कोन्हे कि मां पंहिंजी ज़बान सां घणा पाप करे चुको आहियां। थी सघे जेतिरो थी सघे असांखे पंहिंजी ज़ुबान मां कंहिं पंथ जी निंदा न करणी खपे। छोकी हर जगह ते सतगुरु खुद विराजमान आहिनि। आखिरी वाणी में सतगुरु बख्शिश कयो
ओन हलत पलत सब गवाया जेकी पाण मान सम्मान प्रतिष्ठा ठाती आहिनि, जेको मान सम्मान बणायो आहे, इज्जत बणाई आहे, उहा बि धीरे धीरे ख़तम थींदी वेंदी। हलत पलत सभु गवाया, सभु ख़तम करे छॾींदे। लाहा मूल सभु खोया, पंहिंजो मूल अस्तित्व बि खोई छॾींदे तूं। इन करे जेतिरो थी सघे कंहिं देव स्थान जी, देवी स्थान जी, कंहिं पंथ जी, कंहिं दर जी मुख मां भुली करे बि निंदा न कर, ना ही कोई भेदभाव कर। हर जगह ते शक्ति उहा ही विराजमान आहे। बोल गुरु नानक देव की जय। साची दरबार साहिब की जय।